अस्सलाम वालेकुम गाइस, कीअं ख़ुशि आहियो? वरी तव्हां ॻाल्हि आबाद रखे ख़ुशि रखे। ऐं जेको आहे अॼु मुंहिंजी भेण जे घर न्याज़ आहे साईं, त अॼु सभु असीं नवीन जी गाॾी में 1.5 ॿी में दावत माना ॾींहं जी मानी सम्झो उते वञी खाईंदासीं। सो हुन खां पहिरीं आउं वञी करे दाढ़ी ॾिसो था मुंहिंजी कहिड़ी थी वई आहे, सफ़ा भाऊ थी विया अने करे वारनि जी सेटिंग करे दाढ़ी थोरी हल्की करे पहिरीं आउं वेंदसि नाई वटि, उतां खां पोइ तयारु थी करे पोइ निकिरंदासीं। हीअ वरी तंग था कनि, मूंखे व्लॉग न ठाहिणी। चांहि चांहि अबू जुती पायो, पाण हेठि हलूं हाणे। जुती पायो, जुती पायो, जुती पायो, जुती पायो, जुती पायो, हेॾा हीअ भाई जुती पाए कोन थो ऐं हीअ हेठि हले कोन थी, तंग करे रखियो अथनि। चाचा छा हीअ साईं लाटू हुनजो ओलो पोइ छो थो ख़ुशी शेरी मस्ती छॾियो कोन ॿई ॼणा थी। हा अचो हाणे, अचो अॼु पाण हलूं। हलो अब भाई अबू जी जुती खणी था हलूं हेठि, पाए कोन थो। फातिमा तई जुती पायो पंहिंजी। अचो अबू, अचो बाबा कच्छ में अचो। फातिमा भाई मूंखे बंदि करे छॾियो, हाणे खोली कोन थी। फातिमा खोलियो बाबा, जल्दी खोलियो। अरे खोलियो न यार, देरि थी न, हलूं बुआ जगह नथी हली भला ॿुधाए नथी हली। अरे यार न कर तंग, तंग बि करे ॿुधी कोन थी। हाणे सही थी वियो? वाह रे वाह, वीडियो ठाहियूं तव्हांजी, मुंहिंजे वीडियो ठाहियूं न। ॿियो भाई दरवाज़ो ख़राबु थियो न, चाचा खां दरवाज़ो ठारायो। कीअं ठाहियो? घणनि इंचनि जो आयो अथव कोको? घणनि इंचनि जो कोको आयो अथव? घणनि इंचनि जो कोको आयो अथव? हा थोरो घटि थो ॿुधे चाचा वीचारो। हा दुआ करियोसि। चवां कोन थी हाणे मुंहिंजो पोयां न अचिजे। हा दवा बंदि करे भाई, पोयां हाणे न अची लही मूंसां गॾु। हा ॾिसां हाणे कीअं थी हली। दवा बंदि करे वञी वियो घर, ठीकु है भाई। फातिमा चवां कोन थी छो छो न पिया हलो न छो? भाई केप पाइजो, केप पाइजो, वञी केप पाइजो। तो हाणे निकिरूं पिया बाइक ते। फातिमा इहो जल्दी शाबाश वेही रहिया। चलो हलूं पिया। फातिमा भाई पहिरीं बाइक चढ़े वेठी आहे किन्नी। हलो हलो हलो, हींअर घर पहुतो आहियां। हाणे वञा वरी वेंजा, सॼा वार लॻा पिया आहिनि जिस्म में अंदरि वार चक पिया आहिनि ॾाढा। तो हाणे अंदरि वञूं रूम में ऐं वेंझी करे पोइ वरी सिधो बुआ जे घर। सो भाई आउं त तयारु थी वियो आहियां, ठीकु आहे, नई करे वरिती आहे, तयारु थी वियो आहियां बिल्कुलु। हाणे जेको आहे हेठि वञा थो ॾिसां ॿारनि खे, ठीकु आहे। पोइ बेगम मथे ईंदी, उहो तयारु थींदी, ॿार तयारु थींदा, पोइ वरी असीं बुआ जे घर लाइ निकिरंदासीं गाॾी में। छो जो अॼु उस आहे ॾाढी ऐं ॾाढी गर्मी आहे। सो इन वजह सां जेको आहे असीं बाइक ते कोन वेंदासीं, गाॾी में वेंदासीं। सभु अम्मी बाबा सभु गाॾी में वेंदासीं। सो लेट्स गो। ऐं जल्दी जल्दी हेठि वञा ताकी जल्दी जल्दी निकिरूं। देरि बि थिए, 1:30 PM थी विया आहिनि, हिन करे जल्दी निकिरूं था हाणे। अबू वग़ैरह भाई तंग वग़ैरह ॾाढो। अबू उहो न करो न यार, छा आहे भला। भाई गाॾी खे ॿाहिरि बीहारे छॾियो आहे, छांव में बीहारियो ताकी उस में बीहंदी त वरी उहा ख़राबु थींदी, उहो माना गरम थी वेंदी। उस में बीहारींदसि त हाणे थोरी किनी बि लॻे, हुनखे थोरो साफ़ु करे वठूंसि। तव्हांखे छो ॾियां? अबू बकर ड्राइविंग सीट ते, अबू बकर ड्राइविंग कंदो अॼु ऐं फातिमा हिते वेंदी, असीं सभु पुठियां वेंदासीं। छा चाचा तो? ऐं चाचा आहियां, ऐं चाचा आहियां सूज़ी। थोरो साफ़ु करे वठो गाॾी खे। चलो भाई, जिते जिते मिट्टी लॻा उते त थोरो थोरो साफ़ु कबो, बाक़ी त सॼी साफ़ु लॻी पई आहे। असां में रोड साइड ते घर आहे न असांजो, अने करे वरी मिट्टी इलाही थी अचे असां वटि। हलो भाई शीशो साफ़ु करे छॾियूं। चलो भाई हाणे चमकी न गाॾी, बाक़ी तो थोरो पायदान साफ़ु करे वठूं। ॿार भाई अंदरि मस्ती मिलाए वेठा आहिनि। छा आहे? न लॉक न कजो। चलो भाई सभु रेडी थी, मूं गाॾी में AC हलाई छॾी आहे ताकी सभु अचनि। AC हले पई असांजी ऐं बेगम जेको अची चुकी आहे गाॾी में। बेगम वियो भाई हाणे ताईं, जल्दी वियो। पोइ बेगम हुजे, बाक़ी अम्मी बाबा अचनि, ठीकु आहे। AC इन करे छॾी मुंहिंजो अचनि त डायरेक्ट माना उन्हनि खे थधिकार मिले। चलो दादा भी अची है, दादी भी अची हुई है, मम्मा भी अची, सब अची। हाणे हलूं था हाणे। भाई बुआ जे घर पहुचे आहियूं हाणे। बिल्ली में वेठी आहे, बिल्ली में आओ एॾा बस छॾी छॾी वही हली। अचो हाणे, अचो हाणे, अचो बुआ सॾे पे अचो। हल हाणे छॾियो, अचो बस। अरे न बस हलो, हाँ हलो चलो भाई।
चलो बुआ के घर बर्फ डाकती भी हैं ये बर्फ डाक किन्ना अरे पचो का थी बर्फ यो जाए छोकरी आए जा तो बाहर मस्ती बगन बुआ जी घर मज़ो बजे बुआ ॾाढो घर चलो भाई हाणे वञण जी तयारी आहे हाणे जो गाड़ी खे रिवर्स करे बीहारियूं ताकि वरी छाजी अची विया आहिनि मामी बाबा वारा बेगम वारा ऐं फातिमा वारा ऐं ॿई ॼणा आहिनि मूंखे तंग बगन मुंहिंजी ॿई भेण जा पुट ॿई तंग बगन भॼी विया ॾिठो पहिरीं जेको आहे कैमरा उन ते तंग पे कयो मूंखे माना उन्हनि जा कैमरा कोन्हे न ॾिसो भॼी विया तो भाई हींअर घर पहुता आहियूं ऐं हींअर ई वापसि रेशम गली वञूं फातिमा जो कन टोपा पियर्सिंग कराइण ईंदासीं ठीकु आहे ऐं फातिमा जेको आहे हा अबू बकर भाई जान ई कोन बाइक जी जेको बि साफ़ करे चलो भाई पहुची वियासीं हाणे असीं हाणे वञूं पिया दुकान ते चलो भाई चाचा टॉफ़ी ॾिनी आहे इसके 500 रुपये ये पहनाओगे सोने के लिए 500 कुछ नहीं वाह भाई वाह आप स्कूल पढ़ने जाते हो कौन सी क्लास में पढ़ते हो नर्सरी में किस पढ़ाती है सर पढ़ाते हैं किस पढ़ाती है इसका नाम क्या है इसका नाम है शगुफ्ता इसका नाम शगुफ्ता है हाँ इसका नाम शगुफ्ता है कल स्कूल जाओगे कल छुट्टी है आपकी तो छुट्टी है कल संडे है ना हाँ संडे की छुट्टी कल छुट्टी मनाई है आज भी छुट्टी है इसकी आज भी छुट्टी है दो छुट्टियां बोलना मैं दिखाता हूँ शीशे में शीशे में दिखाता हूँ आपको ये आपको पता है ये बहादुर है बहुत हाँ ये बहादुर है क्या नाम बताया था आपने बहादुर है हाँ क्या नाम बताया था आपने हरीम फातिमा वाह भाई वाह ये इतनी बहादुर है माशाल्लाह माशाल्लाह खतरनाक भी है और ऐसे करो अभी है ना माशाल्लाह ताकत भी है और तारीफ भी कर रहे हैं और मैं आपको टॉफी देता हूँ अरे चाचा टॉफी दे दो टॉफी ले लो ये बल्कि एक और लो दो टॉफी लो ये देखो दिसो चाचा शीशे में दिसो अरे वाह इतने प्यारे कान हो गए आपके हाँ दिसो पता दिसो माशाल्लाह माशाल्लाह देखी होगी बिना रोए मैंने देखा ही नहीं देखा है ना ताकत है माशाल्लाह फातिमा में माशाल्लाह पता निशा निशा आपकी टॉफी मिली आपको नहीं ए खबर ही कौन भाई एना दिसो ये दिसो भाई थी कम खबर वो कौन भाई दिसो अरे वाह माशाल्लाह बस फातिमा दिस थी वो खबर पई ना ना अरे वो जी शूट दिनो इया दिनो कुछ भी कौन दिनो इठई थैंक यू टीचर चाचा के थैंक यू चो चो थैंक यू चो वन चो चाचा थैंक यू कॾहिं चयो तव्हां वन चो चाचा थैंक यू ऐं चओ न हाँ इसका सुठा पे लगो शीशे में ॾिस वन शीशे में ॾिस ॾिसो ओ ॾिस इन पासे हलो हलो अञा वेट नहीं है दुकान ते हलो हाणे घर हलो हाणे बाइक ते सब चलो भाई चलो भाई हाणे अची वञूं पिया घर ॾाढी गर्मी आहे इन करे छा बस जल्दी करे असां कमु करे हाणे निकिरूं था घर लाइ सो भाई अची वञी बाज़ार मां फातिमा जी हेयर ड्रेसिंग करे हाणे दादा ऐं दादी जो रिक्शा वठंदा अच्छा फातिमा ले अच्छा फातिमा जल्दी अच अचो भाई आइस बंद कर आइस बंद दादा दे आइस बंद दादा दे अम्मी अरी छा करे छो अच्छा की अॻियां त अॻियां भी हाणे खोलियो भाई ॾिसो ये किने जा कन अरे वाह वाह ॾिसो दादी न कुछ कोन्हे अरे वाह दादा ॾिसो न देखा दादा के देखा ना ना एंड मोड सोने का दादा के देखा दादा ॾिसे
यहीं करो, यहीं करो दादा हाथ दीजिए। ना लेकर ना 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 आइन के चिपला है ना ना चाचा रो चाहे जे कोई बहादुर माशा रो नहीं बनोए नहीं करो हल्का गोड़ा भी बैठ बस ओ सीधा थोड़े नीचे साफ करे ना मतलब ये मोटा है ना थोड़ी की वाली है बाकी दिया होंगे की वाली ने बेच कर 18,000 ठीक है भाई बताइए फातिमा नाना दुनिया ना पोवर्टी से तो पोवर्टा वाला कोई नाना दुनिया ना लेकिन थोड़ी मोटा है बाकी की 18,000 ठीक है भाई दादी तो खा रही है बेगम भाई फातिमा के जो है दवा पीने दवा है ये एकड़ी वेज़लिन टाइप आहे दवा उनके साथ ही दो इनके जो कोई ना सूर कोन थींदो अच्छा इनके मसले सूर आहे तो कोन ना ना बाद अरे ताकि खबर पड़ी मो बहादुर है लाई देखा दवा है ना ये घणा नींद देना होगा इहो बस जेस ताईं ये ब वती तो हिकड़ी दिन में मुझे बना दे छलो जेतरो तो के चाची मस्ती है हां इनके चावल ऐं चणन जी दाल अरे अल्लाह ये जब दा आओ दिशो मम्मा दिशो दा आओ दा के आओ थियो अल्लाह दाल आपी है ई पा चवंदो पा आपी पा आहे फातिमा के चईंदो आहे पा पा बाबा पा जो है सही रात लाइट बंद हुई पोइ सुबुह 7 बजे लाइट आई पोइ सुतायूं ने करे जेको आहे निंड ई पूरी कोन थी आहे ऐं राति जो वरी वीडियो कोन ठाहे सघे लाइट बंद हुई गर्मी में ठाही दिल्ली कोन पियो करे व्लॉग ठाहिण ॾे सो हाणे जेको आहे सुबुह जो छहें ऑफिस वञण जो टाइम थियो ऐं बेगम नाश्तो ठाहियो आहे पराठा ऐं चांहि हा इहो खाई करे वञा थो ऑफिस जल्दी जल्दी सां पोइ वरी राति जो ईंदुसि है न फातिमा सो गाइस हाणे वञा पियो ऑफिस नाश्तो मूं करे छॾियो आहे ठीकु आहे हाणे मूंखे लेट थी थी करे वञा पियो सो बाय बाय अल्लाह हाफ़िज़ ऐं तव्हांखे बि अल्लाह हाफ़िज़ मिलंदो अॻिली वीडियो में टिल देन टेक केयर ऐं जेके बि वीचारा जी बाबा जा सिला मोहताज हुनजी मदद कजो ऐं तव्हां पंहिंजो बि ख़्यालु कयो ॿारनि जो बि ख़्यालु कयो अल्लाह तव्हांखे ख़ुशि करे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो लाइक कजो कमेंट कजो ऐं वीडियो खे लाज़मी शेयर कजो बाय बाय